अस्सलाम वालेकुम दोस्तों। तो कैसे हैं आपने? ये गरीब बंदा है, न इसका कोई कमाने वाला है न इसे कोई खिलाने वाला है। तो आज मैंने इसके लिए बिरयानी का पैकेट लेके आया हूँ। देखें, ये बहुत गरीब बंदा है और आप भी इन लोगों की मदद किया करें, इन लोगों को सपोर्ट किया करें, ठीक है। अगर वीडियो अच्छा लगे तो लाइक करें, सब्सक्राइब करें। शुक्रिया। ये आपकी बिरयानी। हिदा खण लाइक कई बिरयानी हो। ये मड़े माण्हुनि जे अॻियां नाटक पे कयव, मूंखे लाइक खपनि, सब्सक्राइबर खपनि। पियो हाणे तूं एॾी बिरयानी खे छा कंदे? दुआ कंदे वञी पिनी करे खा। असां कोई चरिया आहियूं जो पंहिंजो वक़्तु कढी करे सीड़ाए करे असां अची तोखे खारायूं? हाणे अची बाज़ार मां पिनजे, ॿियो त तोखां कुझु कोन थींदो। हे असां जहिड़नि माण्हुनि खे मड़े व्यूज़ खपनि ऐं लाइक खपनि। मज़ाक कंदा आहियूं। ग़रीब माना तबाह तबाह। केरु थो पुछे ग़रीबनि खे? इहा को ज़िंदगी आहे? असां जहिड़ा माण्हू बिरयानी ॾेखारे पर खाराईंदा कोन आहियूं। असां वायरल थींदे वेंदासीं। हीअ ॾिस बूटी इहा अथई, पर तुंहिंजे नसीब में न आहे। हीअ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बूटी अमीरनि जे नसीब में आहे। तव्हां जहिड़ा माण्हू सिर्फ़ु धिका खाईंदा आहिनि, धिका। ख़बर भई? अॼु रुगो ही अचे, ही जेको ग़रीबनि खे अची ॾे थो, वीडियो थो ठाहे, वरी ग़रीबनि खे ॾे कोन थो, रुगो वीडियो ठाहियो हलियो वञे। लाइक ऐं फॉलोवर जे करे जेको सो ही पंहिंजा वीडियो ठाहे थो, ग़रीबनि खे ज़लील थो करे। बुढ़ा, तुंहिंजे करे मोरो कलो को बिरयानी वारो वीडियो वायरल थी वियो, मिलियन में वञे पियो। मिलियन में। मिलियन छा आहे? तोखे कहिड़ी ख़बर मिलियन छा आहे? छॾ खणी, अॼु ॿियो था वीडियो ठाहियूं। कहने के मुताबिक इसके पास फिर से आज मैं सेफ लेके आया हूँ, जो कि इस बंदे को देने वाला हूँ और उसको मैं सेफ खिलाने लग रहा हूँ आज। ये बहुत गरीब बंदा है। अगर आप में से किसी की मदद करनी है इनकी, तो इनकी आप मदद कर सकते हैं। और साथ ही साथ में अगर ये वीडियो अच्छा लगता है तो हमारा चैनल सब्सक्राइब करें। और अगर कोई कांटेक्ट करना चाहता है तो मैं नीचे अपना नंबर मेंशन कर रहा हूँ, अकाउंट नंबर भी मेंशन कर रहा हूँ, ठीक है। और ये मैं इसको सेफ दे रहा हूँ। छा पियो करी? वीडियो पे ठाया। केड़ी वीडियो पे ठाई? गरीबन के जलील पियो करी? तू उनकी मदद पे कयो यार। मदद केड़ी पियो करी? वे ते सबलो थी सीधो थी वे, सीधो थी। उनकी मदद पे कयो यार। मदद या गरीबन जी तो मदद करी पियो। आऊं सूफ थी गरीबन के जलील पियो करी। हां सूफ थी आयो। अरे खबर है जेके तू सूफ वची आए, छदे नगे रखते। कल पे तो गरीब के जलील कयो, बिरयानी कलो उनके खराई ने कोन, उनको एकड़ो ग्रां खराए पो निकरी वई। हल तो के आज बताया तो थाने में हल। हल आऊं उनके जा तो तू टेंशन न कर, आऊं बैठो आया। तोखे अॼु खां पोइ आऊं मानी खाराईंदो सीवट। तो 3 टाइम अची मूं वटि मानी खाए जे कार्ड रख मुंहिंजो, उते अच, तोखे 3 टाइम जी मानी मिलंदी। हल तोखे अॼु आऊं ॿुधायां थो। तू ॻाल्हि त ॿुध मुंहिंजी। अड़े ॿुध। हल तोखे अॼु ॿुधायां थो। हल